बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मियां सरफराज़ कलोड़ो। मियां सरफराज़ कलोड़ो जेको आहे 1751 ईस्वी में पैदा थियो ऐं 1777 ईस्वी में उन वफ़ात कई। 72 ईस्वी खां देश ताईं सिंध जो हुक्मरान रहियो। 1775 ईस्वी ताईं जेको आहे हू जेको सिंध जो हुक्मरान रहियो। मियां सरफराज़ कलोड़ो 1165 हिजरी मुताबिक़ कहिड़ी ईस्वी साल में पैदा थियो त उन जेको आहे 1751 ईस्वी में जेको आहे पैदा थियो। पर मियां सरफराज़ कलोड़ो असांखे इहा ख़बर लॻी वई त 1165 हिजरी ॿिए असांजो हिकु MCQs वधी आयो। उन खां पोइ आहे सवाल नंबर 3। मियां सरफराज़ कलोड़े जे वालिद जो नालो छा हो त मियां सरफराज़ कलोड़े जे वालिद जो नालो गुलाम शाह कलोड़ो हुयो। मियां सरफराज़ कलोड़ो शाह मियां सरफराज़ खे कहिड़ो लक़ब ॾिनो त हुन जेको आहे मियां सरफराज़ तैमूर शाह जेको मियां सरफराज़ खे ख़ुदा यार ख़ान जो लक़ब ॾिनो हुयो। मियां सरफराज़ कलोड़े सिंध जे कहिड़े शहर खे पंहिंजी गादीअ जो हंधि बणायो हुयो त मियां सरफराज़ कलोड़ो जेको आहे ख़ुदाबाद खे जेको आहे हैदराबाद खे छॾे हुन ख़ुदाबाद खे गादी जो हंधि बणायो हुयो। जेका सभिनी खां पहिरियों इहा ग़लती कई हुई त गादी जो हंधि चेंज करे छॾियो हुयसि। जॾहिं गादी जो हंधि चेंज कयो हुयसि त पोयों जेके हैदराबाद में टालपुर जेके हुया उन्हनि वटि कमु कनि पिया कलोड़नि वटि उहे जेके आहिनि पोइ उन ते कब्ज़ो करे विया या उन्हनि इलाइक़नि खे उहे पंहिंजो करे विया हुया। सवाल नंबर 6 आहे आमतौर ते मियां सरफराज़ कलोड़े खे देश हुक्मरान सॼो वेंदो आहे त हिन खे जेको आहे नाकाम हुक्मरान सॼो वेंदो आहे। कलोड़ो देश ज़बान जो आला दर्जे जो शाइर हो त हीउ जेको आहे फारसी ज़बान जो जेको आला दर्जे जो शाइर हो। सरफराज़ कलोड़ो शाइरीअ में ठठे जे कहिड़े शाइर जो शागिर्द हो त उहो जेको आहे गुलाम अली मदाह जो जेको हुयो न शागिर्द थियो हुयो। मियां सरफराज़ कलोड़े हैदराबाद में क़ैद में हुजण दौरान सिंधीअ में छा लिखियो त हुन हिकु मदाह लिखी हुई खे मियां सरफराज़ कलोड़े जो सिंधीअ में केतिरो कलाम मिले थो त उन जो बसि हिकु इहो मदाह ई मिले थो, बाक़ी ॿियो कलाम हिन जो न मिली सघियो आहे। 11 आहे त भला ॼाम गुलाम संदो ही सवाल सुणिज तूं कंहिंजी मदाह गैर फ़ानी वराणो आहे त इहा मियां सरफराज़ कलोड़े जी जेका मदाह आहे जेका उन पंहिंजे क़ैदखाने में ठाही हुई। सवाल नंबर 12 आहे कहिड़ो वॾो शाइर मियां सरफराज़ कलोड़े जो हम क्लासी ऐं संदसि दरबार जो मुलाज़िम हो त सैयद साबित अली शाह जेको आहे हम क्लासी ऐं संदसि दरबार जो मुलाज़िम हुयो। सवाल नंबर 13 आहे मियां सरफराज़ कलोड़े जो फारसी शाइरी कुलियात सरफराज़ 1996 ईस्वी कंहिं सहेड़ी त डॉक्टर खिज़र नौशाही आहे जेको हुन इन जी जेका शाइरी हुई शाइरी कुलियात उन सहेड़ियो हुयो। हाणे सवाल नंबर 14 आहे असांजो। सवाल नंबर 14 ते हलूं था। सवाल नंबर 14 आहे मियां सरफराज़ कलोड़े खे क़ैद करण बाद बेदर्दी सां देश कढियूं उन जूं अखियूं कढियूं वयूं हुयूं उनखे माज़ूल बणायो वियो हुयो। सवाल आहे हिन में सवाल नंबर 15 खे असां ॾिसूं था त मीरन हैदराबाद किले में क़ैद में मियां सरफराज़ कलोड़े समवायत केतिरनि कलोड़नि खे क़त्ल करायो हो त 3 खे जेको हुयो उन क़त्ल करायो हुयो। सवाल नंबर 16 आहे सरफराज़ कलोड़े सां गॾु क़त्ल थियलनि जा नाला ॿुधायो त उन में जेके शामिल हुया मियां अतर ख़ान, महमूद ख़ान ऐं मीर मोहम्मद कलोड़ो हुयो। मियां सरफराज़ खे 1191 हिजरी मुताबिक़ कहिड़े सन में क़त्ल करायो वियो त मियां सरफराज़ खे जेको आहे 1777 ईस्वी में क़त्ल करायो वियो हुयो। सवाल नंबर 18 आहे मियां सरफराज़ जो मक़बरो किथे आहे त मियां सरफराज़ जो मक़बरो जेको आहे हैदराबाद शहर में आहे। हैदराबाद शहर में त इहे जेके हुया अॼु असांजा 18 सवाल हुया जेके मियां सरफराज़ कलोड़े बाबति असां पढ़ियासीं। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द। तेसि ताईं हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं उन सां गॾो गॾु जेको आहे बेल आइकन जे बटन खे बि प्रेस कजो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।